ही जेको जेरो हुयो रात जो सतो पियो आधी रात जो लॻियो दुश्मन याद अची वियो जेको मरी वियो मैडम फलाणे की बेइज्जती कई कावड़ में उथियो बत्ती भी बारे कोडर भी खई गजमा तो के न चढ़ी इस्तो को पुराना पलाद ये ॾिसो हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ के घर सां रहिया हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ के 14 साल मथे अर्ज़ कयो आहे माना ये दुश्मनी जो हिन वक़्तु उन जी कब्र खे खोटियो उन जा हड्डा हुया ऐं छा हुयो उन खे साड़ियो माना ये दुश्मनी आहे वो भी उथियो रात जे वक़्त में आयो कब्रिस्तान में बत्ती ते पंहिंजे दुश्मन जी कब्र ॻोल्ही ॻोल्हे जॾहिं पंहिंजे दुश्मन जी कब्र ते पहुतो त कब्र खे लत हणी करे चई अॼु मां तोखे न छॾींदुसि तोखां पुराणा पलाद रात जे वक़्त में उन जी कब्र खोटी एॾी दुश्मन जे कावड़ असांखे ॾींहं जो कब्रिस्तान में ॾिठी वियो आहे उनखे रात जो ख़बर न पई पए कोडर सां पंहिंजे दुश्मन जी कब्र खोटी उन जो लाश कब्र खां ॿाहिरि कढई ते लॻी गबा गबा कया जॾहिं पंहिंजे दुश्मन जो लाश कब्र खां ॿाहिरि कढई बाह मां पकड़े त बाह जिस्म खां जुदा टंग मां वठे त टंग जिस्म खां जुदा पेट जे नज़र कई त आंडा घूरा जिगर गुर्दा सभ ॿाहिरि निकिता पिया मथे ॾे जंहिं दुश्मन पंहिंजे दुश्मन जी हालत ॾिठी अखियुनि मां पाणी वही आहे सरोई करे चई यार हाणे कॾा तोखां बदिला वठां मां माफ़ कयो आहे जीअं जो हिन माफ़ी जो ऐलान कयो त ग़ैबी आवाज़ आहे ओ मुंहिंजा बाबा तो हिनखे माफ़ कयो मां तोखे माफ़ कयो सुभान अल्लाह माफ़ कयो दरगुज़र कयो माफ़ करो भलो त दुश्मन घटायो दुश्मन वधायो खुसूसन जॾहिं दुश्मन जे मथां तव्हां ग़ालिब थी वञो तव्हांखे बदिले वठण जी पूरी सलाहियत ऐं क़ुवत हुजे उन वक़्त में पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सुभान अल्लाह बाक़ी पुॼी न सघो पहुचो त माफ़ कयो नबी से फरमायो लईस शदीदु बिस्सुरआ फरमायो बहादुरी दसर में आहे मता ये समझो त बहादुर आहे जेको ॿिए खे दसे वञे ॿिए खे घर वेठे ॻाल्हियूं ॾेई वञे घर वेठे बेइज्जती करे वञे घर वेठे मारे वञे या बहादुरी न आहे हिनखे त लुच चइबो हिनखे त लोफर चइबो हिनखे त गुंडो चइबो हिनखे त बदमाश चइबो बहादुर हो आहे जेको कावड़ जे वक़्त में पंहिंजी कावड़ खाई वञे हिन जहिड़ो बहादुर दुनिया में कोई हिकिड़ो आहे माफ़ करणु जो दुश्मन तव्हां खां माफ़ी वठणु अचे छा बैग वठी अचे न्याणी वठी अचे या मौलवी वठी अचे या मुर्शिद वठी अचे पाए अॻ वेठे अचनि ॾिसण सां तिन खे मदियूं मोहन ॾिजनि तोले कचायो कनि तब माफ़ कजना में डरा जेकर तो वट के आए बखड़ी अचे बेर वठी अचे यार मांडो ही आ तो उनके मयार भी न दीजा मेहरबानी तानो भी न दीजा माफ करे जजाज सो रब भी फरमाए तो मां जे दुश्मन के माफ करो हां तव्हां भी माफ कयो माफ करने वाली सिफत तव्हां में भी हुजे नबी सैयद वॾे में वॾो दुश्मन मक्के
बादशाही थिया जब मदीने जो 40 ॾींहं घेरो कयो जो मुसलमान को केतिरियूं निमाज़ूं कदा थी वयूं इहो मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान फतह मक्की जे मौके ते नबी से जे कदमनि में किरी पियो रोए तो चे तो सीमा माफी तो वठा मां कलमो तो पढ़ा मां तौबा तो कया अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब जलील वनो जे महबूब के चुनई सलक मिनल अम्र शैउन औ यतूब अलैहिम औ युअذिबहुम फइन्नहुम ज़ालिमून ओ जा महबूब जुल्म तो कयो थई जो तो जगे रहमतुल लिल आलमीन नबी सा सजी जिंदगी बिगड़ो पर जी कयो मक्के जो सरदार अज तौबा तो करे माफी तो वठे कलमो तो पढ़े मुबारक दी सुभान अल्लाह माफी दई छडी बस तू भी माफ करे सुभान अल्लाह वरी थोड़ी देर के बाद जनाब हजरत अबू सुफियान जी घरवाली बीबी हिंद कुरानी हुआ भी भजंदी आई अजो माफी जो दरिया पियो थो वहे या माई हिंद जा वाशी खे पैसा ॾिना अमीर हमज़ा जूं अखियूं बि कढिया कन बि कपिया चपड़ा बि उन जा वठिया उन जे पेट खे चीरे करे उन जो जिगर बि कढिया मां चबाड़ींदसि मक्की जे मौके ते चेती से मां भी तौबा थी गया मां भी कलमो थी पढ़ा अल्लाह से फरमा मुंहिंजा महबूब जे कन्या कुरानी भी अज तौबा थी करे माफी थी वठे कलमो थी पढ़े मुबारक दी ज़मान माफी ॾेई छॾी मांस तू भी माफ करे छॾीस रब माफ न पर अल्लाह से फरमायो वस्तगफिर लहुम वशाविरहुम फिल अम्र मुंहिंजा महबूब सिर्फ माफ न कजान बल्कि रात जो रोई करे मां रब खां दुआऊं बि घुरजां त रहियूं सयूं ग़लतियूं मां रब में साड़े छॾियान सिर्फ इते त वशाविरहुम फिल अम्र रब फरमायो जॾहिं बि को दीन जो मामिलो थिए अल्लाह से फरमायो सफ़ा दिल मां जेका कावड़ आयो आहे कढी छॾ वशाविरहुम ॿीहर मशवरो बि न सां कजां सुभान अल्लाह मां तव्हां खां पुछां तो दुश्मन सां मां मशवरो कंदो दस वरी नबी से अबू सुफियान सां मशवरा पिया था कनि समझो सुभान अल्लाह त हिकिड़ो माफ़ करणु इहो केरु तव्हां खां माफ़ी वठण जे लाइ अचे तव्हां गेदा में न कयो माफ़ करे छॾियो ॿियो माफ़ करण जो तरीक़ो इहो आहे त दुश्मन त तव्हां खां माफ़ी कोन थो वठे पर तव्हां पर पुठो लॻी माफ़ करे छॾियो इहो माफ़ करणु तमामु भलो सुभान तव्हांजी कंहिं गिला कई आहे तव्हांखे कंहिं गाॾियूं ॾिनियूं आहिनि तव्हांजो का हक़ कसब कयो आहे पाण त उहो माफ़ी वठण जे लाइ कोन थो अचे पर पुठो हुनखे माफ़ करे छॾियो रब खां दुआ घुरो या अल्लाह मां बि माफ़ थो कयांसि तूं बि माफ़ करेसि इहो माफ़ करणु भले में भलो न सुभान नबी से जो प्रसाद इहो साईं जन वेठा इहो चित्र जो आयो नबी से जी जो नते नज़र पई पाण फरमायो जन्नती ॾिसो हुजेव त हिनखे ॾिसो हिकिड़ो साहिब फरमायो जो मां हुन जे कढल ॾिसां त हिन जी कहिड़ी नेकी आहे जंहिंजे करे नबी से फरमायो आहे जन्नत सजो डी काट दी नेकी मुखे ॾिसण में न आई मां चयोमांसि यार रात मां तो वटि रहंदुसि हिन चयो त शायदि सॼी राति रोए थो मुसले ते वेही रब खे परचाए थो
कुरान न पढ़े पर ईशा जी नमाज पढ़ी सुम्ही पियो वरी फजर जी नमाज ते उथियो साहब फरमायो यार तुझी करी ने किया जन्नत की दे करे नबी से फरमायो जन्नती ने सुनो जे वते के दिसो रोई करे जी यार बी तने की करेगा हिकड़ी ने किया है जो के साग को न थींदो आ हसद को न थींदो आ जेकर अल्लाह के दुनिया दौलत दीन वाली नेमत ॾींदो आ भलो घर भली सवारी भली इज्जत उनजी थींदी आ त मुंहिंजी दिलि अञा ख़ुशि थींदी आ रब खां दुआ घुरंदो आ अल्लाहुम्मा ज़िदु फज़िदु या अल्लाह अञा हिनखे वधाए सुभान अल्लाह बाबा साग करो मां फ़ाइदो करो असांजे ॻोठ में जेकर अल्लाह से के इज्जत जे पैसो जे गाड़ी जे बंगलो जे ज़मीन जे अल्लाह दुनिया माना तवा रब सां दा साग के तवा एतरा रब ते दा के नी रब सां को पुछी करे खोजे ता रब मशवरो करे आ जा और साग था कयो न हासिल कियो माना अल्लाह ने तकसीमत एतराज था के खुदा न कुल्लजी नेमत मासू जद नेमत थी गया मजा हासिल थी साग लग अज़द लग रब दुआ करो या अल्लाह ने वधाए बे नंबर ते रात जो जवत में मासूम दुआ रब को दुआ करो या अल्लाह जेके भी मोसा साग ब्या कर मोसा हसद ब्या कर जन्मों के गलायो आ मोजी किला के धर्मों जो हक का दूधन या अल्लाह मौनन सभी के माफ तो कर तू भी माफ करे जन रोजा मारा जो स्मर खतर या दुआ करो तोरे साहब भी फरमायो या रब के या अभी ने किया जो लखन में करके मुसलमान वटिया ने हर को में तो बाय में करे सही तो जवाब गलत बेशक तो के तो को माफी न वठे त भी माफ करे छे आगे गाड़ी दी दई गिला के दई तवा जो को हक खादो तई न थो जे भली माफ के ला ना चे तवा माफ करे छे एतरो माफ कयो जेतरी अगते असा के माफी की जरूरत है बेशक बाबा कब्र में असा के माफी की जरूरत है या न आहे न तो आचो साहब के माफी न करे खपे जद इंदा मलक पुछोगे मारा पीर खातिर घारे वारा या के से जहारे वारा ठरोवा या सरवा बैठ तह करी मरवा इधर दूर में धरवा मलाइका इंदा कब्र दो ये जेतरा उन जा दंद नीर में साई में जो अखियों लोई गुलवन जे हथन में हिसाब किताब जिला कब्र में चंदा उते असा के माफी की जरूरत है या न इन उते पैसो कमी नो बस ये वकील है दलील उते कमी ना बस ते हिते जे माफ कयो ते माफी मिले एतरो माफ कयो जितनी गलती है कुरान लो फमा बैन इमरातुन खाफत मिन बालिहा नुशूजा जालिम से जो कौम में इख्तिलाफ थी पड़े अनबन थी पड़े जेरो थी पड़े कुरान तो फरमा जालिम से के उठायो उनके भी उठायो अगर सैयद वाला रहमतुल्लाह अलैहि सैयद को उमरा बलूचिस्तान साइजन की चीजें ज़्यादा ठही नाम थी घर में जेब लगो पिवा किलो दे भले लगो पिवा सैयद फरमायो पुत्र कुरान मजीद में अल्लाह से फरमायो जरे ज़ालिम से जो पार में इख्तिलाफ थी बवे अगर बगल थी बवे तकरार थी बवे तो हकम मिन अहलिही व हकम मिन अहलिहा कुछ अमीर
ज़ाल जे तरफ़ां कुछ अमीन मुग़्स जे तरफ़ां ज़ाल जा भाई चाचा मामा मुग़्स जा भाई चाचा मामा घर में ज़ाल मुग़्स जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ठाह कराइनि घर जो मसलो उताक में हल न कबो घर जो मसलो सरदार वटि हल न कबो घर जो मसलो थाने ते हल न कबो कोर्ट में घर जो मसलो हल न कबो छो त इज्जत जो मसलो आहे क़ुरान तो फरमा घर जे इख्तिलाफ़ जी ख़बर घर जे दीवार ते ॿिए कंहिंखे न पवे यकदम खणी वॾेरनि खे न घुराए सरदारनि खे यकदम वञी थाने में कोर्ट में दा पहुचो हिन वक़्तु कोर्ट में अक्सर की बाकी माई मिली असांखे खुलो खपे असांखे तलाक कुरान तो फरमा कुछ अमीन ज़ाल जे तरफ़ां कुछ अमीन मुग़्स जे तरफ़ां ॿिन्ही ॻाल्हियूं ॿुधो हिक ॿिए जे साम्हूं में आहे बाबा फ़ैसिलो त न थींदो नी उताक में त माई न ईंदी ऐं माई जेकॾहिं उताक में अचे त इहा इज़त न सरदार वटि माईअ खे वठी अचे ऐं मुग़्स सां वठी करे इहा इज़त आहे मुग़्स जी इज़त आहे या सहुरे जी इज़त आहे या माई जी पीउ जी इज़त है या ॻोठ वारनि जी इज़त या क़ौम जी इज़त है तव्हां त चओ था त बेइज़ती फलाणे जी आहे पर इहा सॼी क़ौम जी बेइज़ती आहे तंहिंजे करे त तलाक ते सबर नबी से फरमायो मक़रूज़ में मक़रूज़ कम जायज़ जंहिंते अल्लाह जी कावड़ो जो तलाक वारो कम था शैतान खे वॾे में वॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खां जुदा थींदा छो त इहो ज़ाल मुड़ुस जे विच में जुदाई न आहे या ॿिनि घरनि जे विच में जुदाई आहे मुड़ुस जो घर अलॻि ज़ाल जो घर अलॻि हाणे मुड़ुस जा पीउ माउ ज़ाल जा पीउ माउ उन्हनि जे विच में नफ़रत अची वई मुड़ुस जा भाइर ज़ाल जा भाइर उन्हनि जे विच में नफ़रत अची वई मुड़ुस जा सौट ज़ाल जा सौट उन्हनि जे विच में नफ़रत अची वई मुड़ुस जा चाचा मामा ज़ाल जा चाचा मामा उन्हनि जे विच में नफ़रत अची वई ॿ घर बर्बाद थी विया ॿ ॻोठ बर्बाद थी विया ॿ क़ौमूं बर्बाद थी वियूं मर्द जे लाइ बि ज़िना जो दर खुलियो औरत बि आज़ाद थी वई तंहिंजे करे शैतान खे सभ खां वॾे में वॾी ख़ुशी तलाक ते थी आहे अॼु तलाक त आम थी वई थोरी ॻाल्हि ते तलाक बसि माईअ चवण सही न पचंदी तलाक अथई तलाकूं बि टे तलाकूं अथई पोइ वरी मौलवी साहब वटि ईंदासीं ज़ाल खे टे तलाकूं ॾेई आयो आहे हाणे छा कयां तूं पंहिंजे मुंहं ते दागी मले आयो हाणे मां तुंहिंजे मुंहं ते कॾहिं कोन मले हाँ सिंह बेशक हाणे मौलवी वटि चूंडो आहे टे तलाकूं ॾेई तो पंहिंजे मुंहं ते दागी मले साईं मौलवी साहब हेॾा डिंगा छो था ॾियो मच्छीअ जे ॻोंग ते विया वॾो जहिड़ो पढ़ो बाबा सच में जो तलाक भोग में जो तलाक जहिड़े में जो तलाक खिल में जो तलाक तलाक थी वई सच भी सचो आहे भोग भी भोग निकाह भी ईअं अथव सच में निकाह कयो तॾहिं बि थी वेंदो भोग में निकाह कयो इएं भोग में कयो था भाईअ खे चओ त बसि तूं मुंहिंजी ज़ाल आई भाई चई त तूं मुंहिंजो मुड़ुस हुई हिकु शायद ॿ शायद हिकु वकील निकाह थी वियो बाने के आजाद कई सच में चेस तू आजादी भोग में चेस तू आजादी कावड़ में चेस तू आजादी खिल में चेस तू आजादी आजाद थी ये टे शयूं वरी वञनि में सच भी सच त भोग नहीं हो असां जो चवंदासीं त बाबा हलाल कान थी त वरी वॾेर वटि सरदार वॾेर चवंदा बाबा छॾियो मुलनि खे वठी विया वॾेरनि जे चवण ते सरदारनि जे चवण ते तलाक के ज़ालिम मुसलमान रहिया वेठा
जेके बाग जमन सब हरामी नस्ल हरामी जो पैदा थे तके फिक्र पोथा के चयो औलाद चयो बाबा सब मुसलमान हो सब पाबंद है बनी बनी रहेगा कुरान तो बमा तलाक मरतान अरु बरु जी करे तो नथा ठो त हिकड़ी तलाक जो पकाई वाली हालत में तोर वाली हालत में जाल के तो दुगी हिकड़ी तलाक दई वरी महीनो छडे जोस वो भी सोचे तू भी सोच मन ठा की सूरत निकरी जे मन सुनो की सूरत निकरी जे मत वो भी पछताए तू भी पछताई महीनो छडे जोस जेकर पोपी ठाव न तो दे पोपी माई न थी सुधरे त वरी महीने का पो वरी भी तलाक जोस वरी छडे जोस महीनो मन पछताए मन सोचे मन का ठा की सूरत निकरी जे तलाक घड़ी बैठी गई हानि रब तो बमा अतलाक मरतान फइमसाकुम बिमअरूफ औ तसरीहुम बिसान रब फरमायो तलाक मची वई महीना गुजरी विया हाणे में जेकर माई पछताए थी या बुक्स पछताए थो था की सूरत थी बस उन्हें वक्त में पंहिंजे घरवारी के सावरनि जे घर मां भाकुर पाए करे वठी तो हलाल थी इंसाकुम बिमारूफ तलाक अची वयूं हाणे जेकर मुक्स भी पछताए तो ज़ाल भी पछताए थी माईअ खे वरी साॻियो वठी अचे हलाल थी वेंदसि पर जेकर ॿिनि तलाकुनि खां बाद 2 महीना गुज़री विया पोइ बि साॻा लाटू साॻा चुग पोइ बि असर कोन थो थिए न मर्द ते न ज़ाल ते त क़ुरान तो फमाओ तसरीहुम बिसान हाणे 3 तलाक न हिस्सो में नमूने सां छॾे ॾियोसि मक़सद जे लाइ ज़ालूं खोड़ ज़ालुनि जे लाइ केॾो रब सोरो तरीक़ो असांखे सम्झायो हिकिड़ी जाइ ते 100 तलाक ॾेई छॾियो त कमु ई लही असांजो फतवा ॾींदासीं नी त बाबा हराम थी वई त या त वेंदा वॾेरनि वटि या वेंदा शीअनि वटि या वेंदा आल हदीस गैर मुक़लिद वरी उन्हनि खे वञी चवंदा पोइ शिया यहूदी सब साॻी ॻाल्हि आहे उहे चवंदा बाबा हलाल वरी इस्लाम तो भी हथ खड़ो को ज़ाल जे सही न सुनो भलो असांजो दुश्मन असुल कादियान मुल्क जो दुश्मन मुसलमान जो दुश्मन खत्म नबूवत जो मसलो समझो यानी वक्त खत्म नबूवत जो मसलो हले तो तवज्जो करें असांजो अक़ीदो आहे असांजो नबी आहे असांजो अक़ीदो आहे असांजो नबी आखिरी नबी से बाद को नबी न खत्म नबूवत एॾो वाज़े मसलो आहे असांजा हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह ने फरमायो जेकर केरु नबूवत जी दावा थो करे मां नबी हां ऐं को मुसलमान उन खां दलील थो पुछा करे त दलील दे त जो पुछा करण वारो बि काफ़र थी समझो था कि हुन खां दलील पुछा न कबी बस जेको नबूवत जी दावा करे उन जी बुद्धि आहे जिहाद मालिक हुयो आज मालिक शर हुयो कर दियो के कादियानी गुस्ताखी करी ओन के कत्ल कई उन जी जुबान कटे हथ उन जा कटे उन जे बेजाने के किथे वडो वाक्यो आहे ओ जज जे सामने जन वाला आयो उन जज जे सामने मालिक अब्दुल्ला आर कादियानी के तो कत्ल कयो आओ मां कत्ल कयो मां जज चयो चलो त को नहीं ते
क़त्ल कयो उन वक्त में अल्लाह मूंखे अकुल ॾिनो चई हुन जी ज़ुबान जी तो कटी आदि मां चयो मां हुन जी ज़ुबान कटी हुयमि ऐं हाणे बि मां तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे नबी जे ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हाईंदो मां हुन जी ज़ुबान कटे करे कुतनि खे खाराए हुनजा हथ बि तूं कटिया आदि मां चयो मां हुनजे हथनि खे बि कटियो हाणे बि मां चवां थो जेके हथ मुंहिंजे नबी जे ख़िलाफ़ ग़लति कलम खणंदा मां हुनजे हथनि खे कटी हुनजो बेजालो तो चिथियो आदि मां चयो मां हुनजे बेजाले खे बि चिथियो हाणे बि मां चवां थो जेको मुंहिंजे नबी जे ख़िलाफ़ ग़लति सोचींदो मां हुनजो बेजालो चिथींदुसि कुतनि खे खाराईंदुसि जज जे अखियुनि में पाणी अची वियो रोई ॾिनई उन वक़्त में लिखियई चई भली मुंहिंजी नौकिरी वञे मां लानत थो कयां नौकिरी ते या नौकिरी करे कम जी पैसा करे कम जा